विपासी के अहम ख़बर ॾियूं पिया। कंबर शहदादकोट ज़िले में कोरोना वायरस जा वधीक 10 केस रिपोर्ट थिया आहिनि, जंहिंखां पोइ मुतासिरनि जो अंग 132 थी वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अवां ताईं ख़बर पहुचाई पिया। मुतासिरनि खे घरनि अंदर आइसोलेट किया वियो आहे। आगाह कयो अवां खे कंबर शहदादकोट ज़िले में कोरोना वायरस जा वधीक 10 केस रिपोर्ट थिया आहिनि, जॾहिं त मुतासिरनि जो अंग वधी 132 थी वियो आहे। सिहत खाते मूजिबि मुतासिरनि खे घरनि अंदर आइसोलेट किया वियो आहे। नासिन अवां खे अपडेट कयूं पिया। कोरोना वायरस की सूरत हाल के हवाले से कंबर शहदादकोट ज़िले में भी कोरोना वायरस जा वधीक 10 केस रिपोर्ट थिया आहिनि, जंहिंखां पोइ मुतासिरनि जो अंग वधी 132 थी वियो आहे। सिहत खाते पारां इहो ॼाणायो वियो आहे त मुतासिरनि खे घरनि अंदर ही आइसोलेट कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कंबर मां हाकिम ख़ासि केली खां। जी हाकिम, आगाह कजो, ज़िले में छा सूरत हाल आहे कोरोना जी? जी, कंबर शहदादकोट ज़िले में अॼु नवां 10 केस जेके आहिनि त उहे कोरोना मुतासिरनि ज़ाहिर थिया आहिनि, जंहिं बाद अंग वधी 132 थी वियो आहे। सिहत खाते मूजिबि जेको मिलियल अंग अखरनि मूजिबि जेको 350 माण्हुनि जी जेकी इन्हनि अॼु कोरोना टेस्ट जा जुज़ा उमाणिया हुया, उन्हनि मां 10 माण्हुनि जी जेकी आहे रिपोर्ट पॉज़िटिव आई आहे, जंहिं बाद अंग वधी जेको आहे त 132 थी वियो आहे। ऐं समूरनि मुतासिरनि खे जेको आहे त उहे घर में आइसोलेट कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते त लॉकडाउन त जेको कयो थो वञे, पर उन सां गॾु जेको SOPs ते ऐं जेको समाज जी जेकी विधी आहे उन ते को बि अमल नथो कयो वञे। उन जे करे असांजे कंबर जे शहर जे जेके बाज़ारी मार्केट जेके आहिनि त उहे रश सां भरियल नज़र अचनि था, ऐं कंहिं बि माण्हूअ खे जेको आहे त उहो मास्क पातल न आहे, न ई का समाजी विधी आहे। हर हंध ते जेकी आहे त माण्हुनि जा टोला नज़र अचनि था, ऐं उन्हीअ में जेको वॾो में हथु जेको ॿुधायो वञे थो त उहो हितां जी पुलिस जो आहे जेको उन्हनि माण्हुनि को दुकानदारनि को जेको आहे त उहे पुलिस जेकी आहे उन्हनि को पैसा वठी ऐं उन दुकानदारनि खे या ॿियनि जेके खुलियल मार्केट आहिनि उन्हनि खे नथा चया वञनि। कंहिं बि दुकानदार खे या कंहिं बि मार्केट में कंहिं माण्हूअ खे जेको आहे त उहो मास्क ठीकु आहे। हाकिम ख़ासि केली, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।